नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के ठुल मां ख़बर ॾींदा ठुल जे बाईपास वारे इलाइक़े में 14 महीना अॻु हथियार बंदन हथां बेदर्दी सां क़त्ल थियल डॉक्टर अहमदुद्दीन नोनारी ऐं सईद अहमद भट्टी जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सियासी समाजी ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां सख़्त नारेबाज़ी कई वई। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ठुल मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नबी बख्श बलोच पंहिंजी इन रिपोर्ट में। जी बिल्कुल सहमत मौजूद आहियूं ठुल प्रेस क्लब जिते 14 महीना गुज़रण बावजूद भी शहीद अहमद नूरानी और सईद अहमद भट्टी जा क़ातिल गिरफ़्तार न आहिनि। सियासी समाजी पार्टी जे प्रेस क्लब सां इhtजाज आहे जो मुतालबो पुछा करे हुकूमत को नाकाम किया। खास कर ठुल में कई सालों को दिक्कतें खराब की राम सिंह हुआ पहले के बाद शहीद का तस्वीर अस्पताल को हुयो तो कोई भी कातिल गिरफ़्तार न थियो आहे। सभु कातिल सरिया घुमंदा था वञनि वारसनि खे हिरासत कनि था पिया। इन बचड़नि खे घरवारनि खे मुसलसल मारे धमकियूं था पिया। कोई भी कातिल पुलिस पंहिंजी खानापूरी पूरी आहे। अफ़सोस आहे इसकी जगह बाद कहिड़े कम जी दवा आहे कहिड़े मर्ज़ी दवा आहे इसकी जगह बाद शहर के दाखिल शहर के कहिड़े मर्ज़ी दवा आहे मुताबिक़ दवा जी सरकार वॾे अधिकार सरकार सरकार की सरकार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजे जेको SSP जैकाबाद आहे उहो वॾेरनि जो वाठो बणियल आहे ऐं कातिलनि जो सरपरस्त बणियल आहे। असीं जेको आहे सो पुलिस मां बिल्कुलु न उमीद आहियूं ऐं जेको आहे सो कातिल सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं जेको आहे वारसनि खे धमकाए रहिया आहिनि। कॾहिं उन्हनि जे घर मां चोरी कराई पई वञे कॾहिं उन्हनि जे जेको आहे सो बचड़नि खे हिरासमेंट कयो थो वञे। असीं जेको आहे सो सिंध हुकूमत ऐं IG सिंध खां मुतालबो था कयूं त डॉक्टर अहमद नूरानी ऐं मासूम सईद अहमद भट्टी जा क़ातिल बिलफौर गिरफ़्तार करे ऐं वारसनि सां जेको आहे इंसाफ़ कयो वञे ऐं उन्हनि खे केतिरे किरदार ताईं पहुचाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।